वो नबियों में रहमत लक़ब पाने वाला, उसी से है इस्लाम का बोलबाला। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ख़ैबर में ख़बर ॾींदा हलूं त ख़ैबर लॻ हाफ़िज़ बशारत मेमण मौलवी अब्दुल गफ़ूर हज़ूरी मौलवी असगर अली ताहिरी जी क़यादत में 12 रबी अवल मेलाद नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां मोहब्बत ऐं अक़ीदत जो भरपूर मुज़ाहिरो कयो, जॾहिं त रैली में शरीक माण्हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी परचम लहराईंदे दुरूद पाक जो विर्द नात ख़्वानी ऐं सरकार जी आमद मरहबा जी सदान सां रैलियुनि खे पुरनूर बणाए छॾियो। जलूस जॾहिं समूह सीएनजी पंप ते पहुतो, जिते आलमी सगुर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौके ते ख़िताब कयो। आम माण्हुनि खे पुट ॼमे थो त पंहिंजे घर में मिठाई विराई ख़ुशी मल्हाए थो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पूरी कायनात जा रहमतुल आलमीन आहिनि, उन जी ख़ुशी छो न मल्हायूं। बाद में रैली वापस मटियारी गौसिया ताहिरिया ते पहुती है। मिनिस्टरनि जा नारा हणंदा आहियूं, असीं वज़ीर आज़म जा नारा हणंदा आहियूं, असीं पंहिंजे लीडरनि जा नारा हणंदा आहियूं। ख़ुदा जो कसम आहे, दुनिया जो जेकॾहिं को लीडर आहे, दुनिया जो जेकॾहिं को अॻुवान आहे, दुनिया जो जेकॾहिं को सरदार आहे, आख़िर जो जेकॾहिं को सरदार अॻुवान आहे के अल्लाह तबारक व तआला क़यामत जे ॾींहुं जेकॾहिं कंहिंजी ॻाल्हि मञींदो त आदम सफ़ीउल्लाह न, नूह नजीउल्लाह न, इब्राहिम ख़लीलुल्लाह न, बल्कि असांजे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ॻाल्हि मञींदो। घर में को पुट पैदा थींदो आहे, मिसाल जी ॻाल्हि, जेकॾहिं असांजे घर में पुट पैदा थींदो त असांजी माउ उनजी ख़ुशि थींदी, पीउ उनजो ख़ुशि थींदो, भाउ उनजो ख़ुशि थींदो, दोस्त उनजा ख़ुशि थींदा। पर ही जॾहिं मुल्क में को वज़ीर आज़म जे घर में पुट पैदा थींदो आहे त मुल्क में ख़ुशी पैदा थींदी आहे ऐं उहे मुल्क वारा ख़ुशि थींदा आहिनि। दादा असांजे सरबराह खे पुट ॼाओ आहे। ही त मुंहिंजा अज़ीज़ दोस्त काइनात जो वाली आयो आहे। जॾहिं काइनात जो वाली ईंदो आहे तो कायनात में खुशी थींदी आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।